खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा ऐं पीपी जे मरकज़ी अॻवान मखदूम जमील ज़मा जी 61 सालगिरह जी हिकु शानदार तक़रीब सरवरी मोहम्मद हयात दर्स जी मेज़बानी में खिपरो में थी गुज़री है, जंहिंमें फ़कीर मोहम्मद बख्श ज़ामिन राजड़ सिपाह खिपरो जे सदर मंठार हिंगोरजो सादिक शाह पीराणो दर्स मोहब अली दर्स सादिक भंभरो कामिल हिंगोरजो हाजी यूसुफ हिंगोरजो ऐं ॿियनि सरवरी जमायत जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। मखदूम जमील ज़मा जी सालगिरह जे मौके ते फ़कीर मोहम्मद बख्श राजड़ मोहम्मद हयात दर्स मंठार हिंगोरजो वफ़ा साबिर भंभरो ऐं ॿियनि गॾिजी केक काटियो। इन मौके ते अॻवान चयो है त मखदूम जमील ज़मा हिकु बहितरीन शख़्सियत जो मालिक है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।